अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़ ऐं आहियां सलमा तबस्सुम। बदीन खां रिपोर्ट। गुलाम मुस्तफ़ा कोसो बदीन रमज़ान अल मुबारक जे भलारे महीने में शहरियनि जी सहूलियत ऐं शिकायतुनि जे फ़ौरी इज़ाले लाइ शाहनवाज़ चौक ते लॻायल शिकायती कैंप जो डिप्टी कमिश्नर बदीन यासिर भट्टी दौरो कयो। तफ़सील मूजिबि बदीन में रमज़ान अल मुबारक जे भलारे महीने में शहरियनि जी सहूलियत ऐं शिकायतुनि जे फ़ौरी इज़ाले लाइ शाहनवाज़ चौक ते लॻायल शिकायती कैंप जो डिप्टी कमिश्नर बदीन यासिर भट्टी दौरो कयो। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर राजेश कुमार, SHO बदीन, अनवालेगारी सिटी इंचार्ज सालिम कोसो ऐं ॿिया लाॻापियल अमलदार पिणु मौजूदु हुआ। दौरे दौरान डिप्टी कमिश्नर कैंप ते ईंदड़ शहरियनि जूं शिकायतूं ॿुधियूं ऐं उन जे हल लाइ फ़ौरी हिदायतूं जारी कयूं वयूं। हिननि चयो त रमज़ान अल मुबारक में अवाम खे सहूलियतूं फ़राहम करण लाइ ज़िले इंतिज़ामिया हर मुमकिन कोशिशूं करे रही आहे। हिननि वधीक चयो त शहरियनि खे वधंदड़ क़ीमतनि, खाधे पीते जे शयुनि जी खोट ऐं ॿियनि मसइलनि बाबति सिधो इत्तला ॾियणु घुरिजे त जीअं लाॻापियल खाता फ़ौरी कार्रवाई करे सघनि। असिस्टेंट कमिश्नर राजेश कुमार ऐं SHO अनवालेगारी शहरियनि खे ख़ातिरी कराई त रमज़ान दौरान इंतिज़ामिया चुस्त रहंदी ऐं कंहिं बि ज़ियादती या खोट ते फ़ौरी कार्रवाई कई वेंदी। सिटी इंचार्ज सालिम कोसो ऐं ॿियनि बि शहरियनि खे यक़ीन ॾियारियो त रमज़ान में का बि नाजाइज़ मुनाफ़ाख़ोरी या गैर क़ानूनी सरगर्मी बर्दाश्त न कई वेंदी। शहरियनि पारां शिकायती कैंप जी क़याम खे साराहियो वियो। हिननि उमेद ज़ाहिर कई त हुननि जे मसइलनि जो जल्द अज़ालो कयो वेंदो।